बिनी जहान जे सरदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुल नबी मज़हबी जोश जज़्बे सां मल्हाए पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाखाणी, मीरपुर ख़ास नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं मुल्की सलामती खुशहाली लाइ दुआऊं हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं। सिक्योरिटी इंतजाम निहायत सख्त। रैलियुनि जी हिफ़ाज़त लाइ वॾे अंग में सिक्योरिटी एहलकार मुक़रर। अज़ीम हस्ती जी विलादत समूरी दुनिया के तब्दील करे छड़ियो। मुआशरे में नफ़रत ऐं इख़्तिलाफ़ पैदा थी चुका आहिनि। इख़्तिलाफ़ दुश्मन जी एजेंडा आहे जेके मुत्तहिद थी नाकाम बणाइणो पवंदो। फ़लस्तीन ऐं वालारल कश्मीर में मुस्लमान आज़ादी जी जंग विढ़ी रहिया आहिनि। आलमनि खे मुआशरे मां इख़्तिलाफ़नि जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा करणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद इरशाद चवण आहे त दुश्मन मुल्क खे कमज़ोर करण जी कोशिश करे रहियो आहे। पाकिस्तान इक़्तिसादी ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। दुश्मन जे नापाक इरादनि खे नाकाम कयो वेंदो। अवाम खे डफेड़ पकेड़ींदड़नि खां होशियार रहणु घुर्जे। आईनी तरमीम लाइ सियासी जोड़ तोड़ ऐं राबतनि जो सिलसिलो तेज़। अॻूणे सदर आरिफ अलवीअ जी जेवा सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। आईनी तरमीम समेत मुल्की सियासी सूरतहाल ते गौर विचार। आरिफ अलवी पीटीआई बानी जो पैगाम फज़लुर रहमान वटि पहुचाए छॾियो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर तरफ़ां आईनी तरमीम जी मुखालफ़त संदसि चवण आहे त आईनी तरमीम जमहूरियत ते हमिलो आहे। जमहूरियत हूंदे अहिड़े बिल आणण जी कंहिं बि सूरत में इजाज़त न ॾिनी वेंदी। तहरीक इंसाफ़ अदलिया सां गॾु बीठल आहे। संगरार मां अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी में वॾी अघ भराई। नींगरी पंजनि खां वधीक टोलनि वटि विकिरो थियण जो इंकशाफ। प्रिया कुमारी जे विकिरे में मुलविस 10 खां वधीक जवाबदार गिरफ़्तार। जेआईटी ज़रियनि जो चवण आहे त पुलिस नींगरी जी बाज़ियाबी जे वेझो पहुची चुकी आहे। मीरपुर माखेलो में सहाफ़ी नसरुल्ला गडाणीअ जे भाउ याकूब गडाणी समेत 3 वारसनि ते कातिलाणी हमले जो केस दाख़िल। सरकार जी फरियाद ते केस में हंगामे नेशनल हाईवे बंदि करण ऐं हिसारनि जा कलम शामिल। ज़मीर लुंड, करमल्ला लुंड ऐं ॿिया माण्हू बि जवाबदार नामज़द। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा।